नाज़रीन आवाज़ न्यूज़ में भलीकार हूँ यहाँ संझा सैयद अल्लाह से हेडलाइंस पर। सिंधु दरिया में पानी की खोट बरकरार, ज़मीनूं सुकी बंजर बणिजी वयूं। पंजाब सीजी कैनाल ऐं टीपी लिंक कैनाल ज़रिए पानी खणण वारी होड़ ते क़ाइम। गुडू बैराज ते 24 कलाकनि दौरान 2000 क्यूसेक पानी में लाथ। सखर बैराज वटि 24 कलाकनि दौरान पानी जे वहिकरनि में वाध न थी सघी। गुडू बैराज वटि मथाऊं वहिकिरो 42,836 क्यूसेक ऐं हेठाऊं वहिकिरो 40,363 क्यूसेक रिकॉर्ड कयो वियो। सखर बैराज वटि मथाऊं वहिकिरो 37,890 क्यूसेक ऐं हेठाऊं वहिकिरो 14,510 क्यूसेक रिकॉर्ड कयो वियो। इस्लामाबाद में वज़ीर आज़म शहबाज शरीफ की सदारत हेठि वफ़ाक़ी काबीना जो इजलास अॼु थींदो। इक़्तिसादी राब्ता कमेटी जे इजलास जे फ़ैसिलनि जी मंज़ूरी बि एजेंडा में शामिल। काबीना खे एक्सपोर्ट इम्पोर्ट वापार समेत वापारी तवाज़ुन जी सूरत-ए-हाल ते ब्रीफिंग ॾिनी वेंदी। वज़ीर आज़म शहबाज शरीफ की सदारत हेठि इत्तेहादी जमातुनि जे सरबराहनि जो इजलास बि अॼु थींदो। इजलास में आसिफ ज़रदारी, मौलाना फज़ल रहमान, ख़ालिद मक़बूल सिद्दीकी, अख्तर मेंघल ऐं ॿिया शिरकत कंदा। इजलास दौरान मुल्क जी सियासी ऐं मुआशी सूरत-ए-हाल ते अहम फ़ैसिलनि जो इम्कान, ज़रियनि मौजूदु नयनि चूंडुनि, सख़्त मुआशी फ़ैसिलनि ऐं क़ौमी असैम्बली खे टोड़ण ते बि गौर थींदो। कराची में एमेजिना रोड ते बोल्टन मार्केट में पुलिस मोबाइल वेझो धमाको, हिकु औरत मारिजी वई। 3 पुलिस एहलकारनि ऐं हिकु ॿार समेत 11 ॼणा ज़ख़्मी। पुलिस मोबाइल ऐं हिकु मोटरसाइकिल तबाह थी वई। जांच अमलदारनि मौजूदु धमाकेदार मादो मोटरसाइकिल में नस्ब हो। धमाके में बाल बेयरिंग जो इस्तेमाल कयो वियो। धमाको प्लांटेड डिवाइस वसीले कयो वियो। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह धमाके जो नोटिस वठी छॾियो। IG सिंध पुलिस खां रिपोर्ट तलब। DIG शर्जील खयल जो चवणु आहे त धमाके में खारादर थाणे जी पुलिस खे निशानो बणायो वियो। ॿिन्ही धमाकनि बाद पुलिस जो मोराल बुलंद आहे। धमाके में 3 एहलकार ज़ख़्मी थिया। 2 ज़ख़्मियुनि जी हालत बहितर आहे। धमाके में मारिजी वियल औरत जो पुटु माउ जे लाश खे चिंबड़ी अम्मा जल्दी उथो जो दाऊं कंदो रहियो। बाड़े जा लफ़्ज़ ॿुधी शहरी बि लुड़क लाड़े वेठा। वज़ीर आज़म शहबाज शरीफ पारां कराची में बोल्टन मार्केट वेझो बम धमाके जी सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत। मारिजी वियल औरत ऐं ज़ख़्मियुनि जे वारसनि सां हमदर्दी सां इज़हार। वज़ीर आज़म पारां धमाके में मुलविस जवाबदारनि खे जल्द गिरफ़्तार करण जी हिदायत। शहबाज शरीफ जो चवणु आहे त समूरा सूबा आवाम जी जान ऐं माल जे तहफ़्फ़ुज़ लाइ क़दम खणनि। आवाम जी जान ऐं माल जे दुश्मननि खे सख़्ती सां मुंहुं ॾिनो वेंदो। सूबाई वज़ीर सईद गनी पारां बोल्टन मार्केट धमाके वारे हंध जो दौरो। DIG शर्जील खयल खां धमाके जा तफ़सील वरिता। सईद गनी चवे थो दहशतगर्दी रुगो सिंध न पर पूरे मुल्क लाइ चैलेंज आहे। हर शख़्स ते नज़र रखणु नामुमकिन आहे। इतलात वारे वज़ीर शर्जील मेमण में चयो आहे त कराची धमाके जी मज़म्मत कंदे दहशतगर्दी जो कहिड़ी बि तंज़ीम सां वास्तो हुजे रिआयत न थींदी।